In mathematics, you know it's all about the game of numbers. Mathematics में नंबरनि जी गेम हूंदी आहे, नंबरनि जी रांदि हूंदी आहे. जंहिं नंबर सही सुञाता त उहो आंसर बि सही सुञाणींदो. जीअं नंबर्स में असांजा हूंदा आहिनि हिकिड़ा न्यूमेरिकल्स ऐं ॿिया हूंदा आहिनि असांजा नंबर्स. हिकिड़ा हूंदा आहिनि असांजा न्यूमेरिकल्स ऐं ॿिया हूंदा आहिनि असांजा नंबर्स. असां बेसिकली इहे पढ़िया आहिनि त असांजा नंबर ई हूंदा आहिनि, पर टेस्ट जे लिहाज़ खां इन नंबरनि खे ॿिनि जेको आहे मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में रखियो वियो आहे. हिकिड़ी कैटेगरी आहे न्यूमेरिकल्स ऐं ॿी कैटेगरी आहे नंबर्स. जेके तव्हांजा 0 खां स्टार्ट थींदा 0 1 2 3 4 5 6 7 8 9. जॾहिं बि तव्हांजो 0 खां वठी करे 0 खां 9 जे विच में कंहिं बि नंबर जो ज़िक्र थी वञे ऐं MCQs में अहिड़ो क्वेश्चन्स अची वञे त ही सपोज़ को नंबर 2 अची वञे ऐं तव्हां खां पुछनि त इहो नंबर आहे या न्यूमेरल आहे, त हिन जो जेको बेस्ट ऑप्शन हूंदो त इहो असांजो न्यूमेरल आहे. माना जेके तव्हांजा नंबर्स 0 खां स्टार्ट थियनि ऐं 9 जे विच में ऐं 9 में बि ख़तमु थियनि त उहे असांजा न्यूमेरल्स हूंदा आहिनि. ऐं 0 खां वठी करे ऐं नंबर जे करे असांजा 10 खे क्रॉस कनि, 10 थी वञे, 11 थी वञे, 12 थी वञे, 13 थी वञे, त माना पोइ तव्हांजा 0 खां स्टार्ट बि थींदा त उहे तव्हांजा न्यूमेरल्स बि हूंदा त नंबर्स बि हूंदा. माना इन में ईअं साबित थी सघे थो त तव्हांजो हर नंबर न्यूमेरल हूंदो आहे ऐं हर न्यूमेरल नंबर थी बि सघे थो त न बि थी सघे थो. मतिलबु ॾिसो तव्हांजा 13 बि नंबर आहे, 12 बि नंबर आहे, 10 बि नंबर आहे, 9 नंबर त आहे, पर नंबर जी कंडीशन में जॾहिं असां उनखे सिंप्लीफाई कंदासीं, वधीक मज़ीद प्यूरिफाई कंदासीं त पोइ इहो नंबर न रहंदो, पोइ इहो छा थी वेंदो, न्यूमेरल थी वेंदो. माना जॾहिं बि MCQs में 0 खां 9 जे विच में ॻाल्हि करे त उहो ॻाल्हि कंदो कंहिंजी न्यूमेरल्स जी. ऐं जॾहिं 10 खां तव्हांजो डबल डिजिट्स में नंबर अची वेंदो, को 0 हुजे 1 हुजे, 1 सां को नंबर मिलायूं, माना 2 डिजिट्स में जॾहिं नंबर जी ॻाल्हि करे त उहे तव्हांजा छा हूंदा, नंबर्स हूंदा. माना इहो आहे डिफरेंस बिटवीन न्यूमेरल्स एंड नंबर्स. उनखां पोइ तव्हांजा जेके असांजी मैथमेटिक्स हूंदी आहे, असांजी 4 बेसिक ऑपरेशन्स ते हूंदी आहे, जंहिंखे असां सभु डिस्कस कंदा आहियूं. डिमास डी जे मां मुराद आहे डिवीज़न, मतिलबु वंड. एम मां मुराद आहे मल्टीप्लिकेशन, एंड ए मां मुराद आहे तव्हांजी एडिशन, एंड एस मां मुराद आहे तव्हांजी सब्ट्रैक्शन. मतिलबु इहो असांजो मैथमेटिक्स जो मेन जेको मुहवर चइजे त असांजो सॼो हिन ते हूंदो आहे. पोइ कॾहिं नंबरन्स जी सूरत में असां डिमास खे अप्लाई कंदा आहियूं, कॾहिं वेरिएबल्स जी सूरत में हूंदो आहे, कॾहिं कांस्टेंट जी सूरत में हूंदो आहे. मतिलबु असांजो जेको सॼो प्रोसेस मैथमेटिक्स जो हलंदो आहे इहो हिन ते हलंदो आहे. डी माना डिवीज़न, एम माना मल्टीप्लिकेशन, ए माना एडिशन एंड एस माना सब्ट्रैक्शन. त पोइ असां बेसिक डिमास जे लास्ट वारे 2 नंबरनि ते कमु कंदासीं. हिकिड़ो आहे असांजो ए मतिलबु त एडिशन एंड एस मतिलबु त सब्ट्रैक्शन. असां हींअर जेके डिस्कस कंदासीं जेतिरा करे सघियासीं त असां हिन 3 नंबर्स ते कमु कंदासीं. हिकिड़ी एडिशन एंड मल्टीप्लिकेशन एंड सब्ट्रैक्शन. मसलन जेकॾहिं हीअं असांखे मिली वञे माइनस जा 9, माइनस जा 3, प्लस जा 4 एंड प्लस जा 3. मतिलबु असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त जंहिं बि नंबर जे अॻियां जेका साइन हूंदी आहे त उहो नंबर उन साइन जो हूंदो आहे. जीअं ॾिसो 9 जे अॻियां केरु आहे, माइनस आहे न, त हीउ नंबर माइनस जो हूंदो. हिते 3 आहिनि, 3 जे अॻियां असांजी माइनस आहे त इहो नंबर बि असांजो माइनस जो हूंदो. हीउ 4 आहे, हिन जे अॻियां प्लस आहे त हीउ नंबर असांजो एडिशन जो प्लस जो हूंदो. ऐं हिते असांजो 3 आहे, हीउ नंबर असांजो बि एडिशन जो हूंदो ऐं प्लस जो हूंदो. पोइ असां छा कंदासीं, जेके सब्ट्रैक्शन जा नंबर हूंदा उन्हनि खे हिकिड़ी साइड ते रखंदासीं ऐं जेके एडिशन जा हूंदा उन्हनि खे ॿी साइड ते रखंदासीं. छो त मैथमेटिक्स में असांखे जवाबु सिर्फ़ु हिकु ई शइ में ॾियणो आहे, पोइ चाहे उहो प्लस जो हुजे चाहे उहो माइनस जो हुजे. अचो डिसाइड कयूं था. हीअ असांजा 9 बि माइनस जा, ही 3 बि माइनस जा, ही 4 बि प्लस जा ऐं ही 3 बि प्लस जा. अचो हिनखे गॾिजे, ही माइनस जा, ही बि माइनस जा, त 9 ऐं 4 12 कंहिंजा थींदा, माइनस जा. छो त हिन जे अॻियां साइन कहिड़ी आहे, माइनस जी. ऐं हिते असांजा 4 बि प्लस जा त ही 3 बि असांजा प्लस जा, त साइन असांजी साॻी अप्लाई थींदी. 4 ऐं 3 7.
हाणे इहा शइ तव्हांजे नोट में हुजे त हमेशह वॾनि मां नंढा कट थींदा आहिनि। हिते असां सभ खां पहिरियों अंदाज़ो लॻाईंदासीं त असांजी वैल्यू वॾी कहिड़ी आहे, चाहे 12 वॾा आहिनि या 7 वॾा आहिनि, त पोइ असां 12 मां 7 कट कंदासीं। ऐं जवाबु इहा ॻाल्हि तव्हांजे नोट में हुजे त MCQs में तव्हांखे इहा ख़बर पइजी वञे त जवाबु असांजो प्लस में ईंदो या माइनस में ईंदो। एटलीस्ट पोइ तव्हां ॿिनि ऑप्शन मां ॿिनि खे त ग़लति करे वेंदा, छो त ऑप्शन में ईअं ई हूंदो आहे, या त शइ प्लस जी हूंदी आहे या त शइ माइनस जी हूंदी आहे। मैथ में अक्सर करे इन शयुनि में भुलाईंदा आहिनि। त पोइ हिते असांजा वॾा आहिनि माइनस जा 12 ऐं प्लस जा 7 नंढा आहिनि, त जवाबु असांजो छा में ईंदो, माइनस में, छो त वॾी रक़म असांजी माइनस जी आहे। त पोइ जेकॾहिं 12 मां 7 वञनि त घणा बचंदा, माइनस जा 5। माना इहो तव्हांजो आंसर आहे। जॾहिं तव्हांखे नंबर एस में मिलनि, माना एडिशन बि हुजे ऐं सब्ट्रैक्शन बि हुजे, त असां फ़ैसिला ईअं कंदा आहियूं। एग्ज़ाम्पल हीअं हुजे असांजो 5 प्लस 3 माइनस जा 9 प्लस जा 4। ऐं इहा ॻाल्हि हूंदी आहे त जंहिंजे अॻियां कुझु बि न हुजे उहो हमेशह प्लस जो हूंदो आहे। सॉल्यूशन हीअ असांजा 5 जे अॻियां का बि सैम्पल कोन्हे, सम्झो त इहा प्लस जी हूंदी आहे। 5 बि प्लस जा, हिन जे अॻियां बि सैम्पल प्लस जी, हिन जे अॻियां बि सैम्पल प्लस जी, ऐं हिन जे अॻियां बि सैम्पल प्लस जी। तव्हां इन्हनि सभिनी खे पंहिंजो पाण में गॾु कयो। 5 ऐं 3 8 ऐं 4 12 12 ही थी विया प्लस जा एंड माइनस जा 9 साॻिया पिया आहिनि, छो त ही अकेला आहिनि फ़िलहाल। त पोइ असांजी वॾी रक़म प्लस जी आहे या माइनस जी आहे, जवाबु प्लस जो ईंदो, छो त असांजी वॾी रक़म प्लस जी आहे। त पोइ जेकॾहिं 12 मां 9 वञनि 3 बचंदा, पर कंहिंजा प्लस जा। इज़ दिस क्लियर? माना इहे नंबर ईअं ई हूंदा। अचो टुवर्ड्स हींअर मास न, हाणे मल्टीप्लिकेशन बि हुजे, एडिशन बि हुजे ऐं सब्ट्रैक्शन बि हुजे, ईअं ई हूंदो आहे असांजो। हीअं हुजे जेकॾहिं एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾे, तव्हांखे चवे 3 ज़रब जा 4 प्लस जा 4 माइनस जा 20। त हाणे जेको असांजो पहिरियों नंबर हूंदो त असां पहिरियों मल्टीप्लिकेशन छॾींदासीं, पोइ एडिशन छॾींदासीं, पोइ सब्ट्रैक्शन छॾींदासीं। माना मल्टीप्लिकेशन फर्स्ट आहे, पोइ एडिशन ऐं सब्ट्रैक्शन में तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां कहिड़ो पहिरियों प्रोसेस था छॾायो। गॉट इट? अचो हिनखे मल्टीप्लाई कयो। 4 ऐं 3 खे जेकॾहिं मल्टीप्लाई कंदासीं त 4 त्रिकी 12। ये कंहिंजा थींदा, प्लस जा। प्लस जा 4 साॻिया ऐं माइनस जा 20 साॻिया। हींअर असांजो साॻियो एज ठही वियो, माना कुझु वैल्यूज़ असांजी प्लस जी थी वई, कुझु माइनस जी। पहिरियां हुयो असांजो मास, असां एम ख़तमु करे छॾीसीं, हाणे ठही वियो असांजो एज। एज ठही वियो त हाणे असांजो फ़ैसिलो करणु आसान आहे। मतिलबु हीअ बि असांखे प्लस जा आहिनि ऐं हीअ बि असांजा प्लस जा आहिनि। 12 ऐं 4 16 एंड माइनस जा 20। हिते असांखे सभ खां पहिरियों इहो फ़ैसिलो करणो आहे त जवाबु असांजो प्लस जो ईंदो या माइनस जो ईंदो। जवाबु असांजो माइनस जो ईंदो, छो त मूं तव्हांखे ॿुधायो आहे त हमेशह वॾी वैल्यू मां नंढी वैल्यू कट कबी आहे। हिते असांजा माइनस जा 20 आहिनि ऐं जेको असां प्लस जा 16 आहिनि, त माना माइनस जा 20 वॾा आहिनि, इन जे करे असां 20 मां 16 कट कंदासीं त जवाबु घणो बचंदो, माइनस जा 4। दिस इज़ अ वेरी इंपॉर्टेंट। मतिलबु तव्हांखे एतिरो अंदाज़ो लॻणु घुरिजे त असांजो जेको आंसर ईंदो उहो प्लस जो ईंदो या माइनस जो ईंदो। त नंबर्स ते ईअं सोचिजो। ओके, इन खां जेकॾहिं पोइ वधीक टॉपिक अची वञे, जेकॾहिं तव्हांजी हीअ त हुई मल्टीप्लिकेशन फ्रंट में, तव्हांखे ख़बर पइजी वई। ऐं जेकॾहिं इहा फ्रंट में न हुजे, विच में प्रोसेस अची वञे, मतिलबु त 8 प्लस 4 ज़रब जा 3 माइनस जा 7। मतिलबु असांखे छॾाइणी वरी बि मल्टीप्लिकेशन ई आहे, पोइ उहा चाहे फर्स्ट में हुजे, चाहे असांजी मिडिल में हुजे, या चाहे क्वेश्चन जी एंड में हुजे। त मतिलबु असां सोचींदासीं की असां कहिड़ा नंबर ज़रब करायूं। अक्सर डिफिकल्टी हूंदी आहे ॿारनि सां त नंबर मल्टीप्लाई आख़िर कहिड़ा करायूं, छा ही मल्टीप्लाई करायूं या पाण में ही मल्टीप्लाई करायूं या ही मल्टीप्लाई करायूं। त पोइ नंबर जे साइन जे अॻियां, मतिलबु ॾिसो ही नंबर 8 हुआ न, 8 खां पोइ प्लस अची वई न, माना 8 जो तालुक हिननि खां ख़तमु थी वियो। माना हिन जे अॻियां बि प्लस हुई, प्लस जा 8, हाणे हिते असांजी प्लस अची वई न, माना 8 जो तालुक हिननि खां ख़तमु थी वियो। अचो हिते 3 आहिनि, 3 खां पोइ माइनस अची वई न, माना हिन 7 जो बि हिननि खां तालुक ख़तमु थी वियो। बाक़ी केरु बचा, पाण में ही बचा, त इहे मल्टीप्लाई थींदा ऐं प्लस जा 4 त्रिकी 12। क्लियर? त हाणे वरी तव्हां अंदाज़ो लॻाईंदा त ही बि रक़म असांजी हींअर एज ठही वई, माना ही बि प्लस जा, ही बि प्लस जा, ही माइनस जा। 12 ऐं 8 20 माइनस जा 7। हाणे असांखे हितां अंदाज़ो लॻाइणो पवंदो, जेको असांजो क्वेश्चन जो जवाबु ईंदो
आहे उहो प्लस में ईंदो या माइनस में ईंदो। हिते तव्हां वैल्यू खे ॾिसंदव त वैल्यू तव्हांजी वॾी प्लस जी आहे या माइनस जी आहे? प्लस जी वॾी आहे त जवाबु असांजो छाजो ईंदो? प्लस जो ईंदो। ऐं 20 मां 7 वञनि त 13 बचंदा। इज दिस क्लियर? आवाज़ सही पियो अचे? यस। अच्छा ठीक ठीक सही। ही तव्हां नोट करे छॾियो न्यूमरल्स ऐं नंबर्स में कहिड़ो फ़र्क़ु आहे? भले मिटायां? यस। ॾिसो हीअं हुजे एग्जाम्पल 4 हुजे प्लस जा 3 हुजनि। ओके हाँ तव्हांजी मल्टीप्लिकेशन किथे आहे? एंड ऑफ द क्वेश्चन में आहे। मतलब ही हिते ॾिसो हिन जे अॻियां कुझु कोन्हे माना प्लस हूंदी आहे। ही प्लस हिते प्लस अची वई माना हिन जो तालुक ख़तम करे छॾियसि। प्लस ही प्लस ऐं हिन नंबर खां पोइ प्लस अची वियो माना हिन नंबर जो हिन खां तालुक ख़तम थी वियो। बाक़ी तव्हांजा ही ॿ नंबर बचा त हिनखे तव्हां मल्टीप्लाई कंदव 8 3 24। मतलब ही बि प्लस जान ही बि प्लस जान ही बि प्लस जान 24 ऐं 6 30। मतलब ही तव्हांजो आंसर बि प्लस जो ईंदो। ओके हिकिड़े हीअं हुजे एग्जाम्पल। इज दिस क्लियर टू हियर? 20 माइनस जा 12 प्लस जा 0 प्लस जा। ओके एग्जाम्पल 4 into 3 into 4 into 0 प्लस जा 8। ओके अक्सर जेके टेस्ट में ॾिठा विया आहिनि त क्वेश्चन जी लेवल मथे रखंदा आहिनि। माना तव्हांखे ॾिसण में ईंदो त क्वेश्चन तमामु वॾो आहे। इहो असांखे साल बि कोन थींदो आहे। स्टूडेंट्स इन खां हटी वेंदा आहिनि पर ईअं न हूंदो आहे। उन में का न का अहिड़ी ट्रिक रखियल हूंदी आहे जंहिंमां तव्हां उनखे गो थ्रू जल्दी करे वञी सघो था। ॾिसो मल्टीप्लाई 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 एतिरा नंबर मल्टीप्लाई न आख़िर में 0 आहे। माना 0 कंहिं बि नंबर सां मल्टीप्लाई थींदो त रिज़ल्ट हमेशह 0 ॾींदो। ॾिसो क्वेश्चन ॾिसण में केॾो वॾो आहे। माना 4 खे 3 सां ज़रब कयां 12 थिए वरी 12 खे चइनि सां ज़रब कयां अञा हिकिड़ो ॿियो स्टेप हुजे चइनि खे 5 सां ज़रब कयां। इहा रक़म त हज़ारनि में वेंदी। पोइ छा कंदा आहिनि? इन खां अवॉइड करे स्टूडेंट्स हटी वेंदा आहिनि। हज़ारनि में रक़म वेंदी जवाबु असांजे लाइ किथे ईंदो? पर जॾहिं बि कंहिं बि नंबर सां रक़म केतिरी बि चाहे वॾी हुजे तव्हां ॾिसो था आख़िर में या पहिरियां या विच में मल्टीप्लाई हुजे ऐं 0 ज़रबम हुजे त हुनखे हमेशह पाण जहिड़ो ठाहे 0 करे छॾींदो। मतलब हीअ तव्हांजी रक़म सॼी जवाबु छा ईंदो? 0। बाक़ी आंसर छा बचो? प्लस जो 8। माना इहो नोट आहे त 0 कंहिं बि नंबर सां ज़रब थींदो त हमेशह रिज़ल्ट 0 ई ॾींदो। गॉट इट? मतलब हीअं हुजे एग्जाम्पल 4 प्लस जा 3 into 0 into 21 into 1000। मतलब ॾिसो ही तव्हांजा 4 जे अॻियां बि प्लस अची वई 4 खां बाद में बि प्लस अची वई माना हिन चेन जो तालुक 0 खां छा थी वियो? कटिजी वियो। ही तव्हांजा सिंपल 4 बचा प्लस ही तव्हांजो हिन सां बि जेको मल्टीप्लाई थिए पियो एसी ताईं। माना ही तव्हांजी जेका सॼी वैल्यू आहे न रिज़ल्ट छा ॾींदी? 0। आंसर छा आयो तव्हांजो? 4। मतलब इहा शइ तव्हांजे नोटेबल हुजे त कंहिं बि नंबर सां वैल्यू चाहे केतिरी बि हुजे जॾहिं नंबर 0 ईंदो कंहिं बि वैल्यू सां मल्टीप्लाई थींदो त जवाबु तव्हांजो छा ॾींदो? 0। अॼु 0 ते थोरो डिस्कस कयूं था त कंहिं बि नंबर सां मल्टीप्लाई 0 थींदो त जवाबु तव्हांखे 0 ॾींदो। ऐं जेकॾहिं कंहिं बि नंबर सां जेकॾहिं 0 वंड थिए त पोइ हूअं ई वेठा हुआ मूंखे वजह चुप कयो। हूअं ई वेठा हुआ न मूंखे चुप कयो हलाया। ठीकु आहे मतलब त 0 कंहिं बि नंबर सां मल्टीप्लाई थिए त जवाबु छा ॾींदो? 0। ऐं जेकॾहिं कंहिं बि नंबर सां n मतलब त एनी नंबर n मतलब त एनी नंबर माना कंहिं बि नंबर सां जेकॾहिं वंड थिए मतलब 0 हिते अची वञे त पोइ जवाबु तव्हांखे हमेशह छा ॾींदो? अनडिफाइंड। हिनखे चवंदा आहियूं इंफिनिटी। इंफिनिटी या अनडिफाइंड। अनडिफाइंड मां मुराद आहे त असांखे इल्म खां ॿाहिरि निकिरी वई ॻाल्हि। अनडिफाइंड मां मुराद आहे त असांजे इल्म खां ॻाल्हि ॿाहिरि निकिरी वई। पोइ जेकॾहिं हीअं हुजे तव्हांखे 100 ॾेई करे अपान में 0 ॾेई छॾे ऐं तव्हां खां क्वेश्चन में पुछे त जवाबु ईंदो 0, जवाबु ईंदो बी सब, जवाबु ईंदो बोथ, इहो ॿई जवाबु अची सघे थो डी
नॉट ऑफ दीज, त आंसर कहिड़ो हूंदो नॉट ऑफ दीज। ऐं जेकॾहिं नॉट ऑफ दीज नथो ॾे त पोइ इहो ऑप्शन ॾींदो डज़ नॉट एग्ज़िस्ट। छा जवाबु ॾींदो डज़ नॉट एग्ज़िस्ट। जेकॾहिं डज़ नॉट एग्ज़िस्ट बि नथो ॾे त पोइ उल्टा 8 ॾेई छॾींदो। माना हिन नॉट ऑफ दीज बि ऑप्शन हूंदो, इंफिनिटी बि तव्हांजो ऑप्शन हूंदो ऐं डज़ नॉट एग्ज़िस्ट बि तव्हांजो छा हूंदो ऑप्शन में हूंदो। माना नंबर 0 कंहिं बि नंबर सां ज़रब थिए त हुनजो हुलियो पाण जहिड़ो करे 0 ठाहींदो ऐं 0 कंहिं बि नंबर जे अपान में अचे हुनखे छा ठाहे छॾींदो इंफिनिटी ठाहे छॾींदो। ऐं जेकॾहिं कंहिं बि नंबर जे मथां 0 हुजे, अपान में को बि नंबर हुजे, एन मतिलबु एनी नंबर, एन माना एनी नंबर हुजे त पोइ तव्हांखे रिज़ल्ट हमेशह छा ॾींदो जवाबु 0 ॾींदो। पोइ चाहे तव्हां हिते 100 लिखोसि, अपान में 0 लिखोसि, आंसर छा ईंदो 0। जेकॾहिं हिते तव्हां 1000 लिखो था, अपान में जेकॾहिं 0 सां डिवाइड करो जवाबु छा ॾींदो 0। मतिलबु एॾा टर्म्स हूंदा आहिनि, तव्हां MCQs में ॾिसंदो तव्हांखे वॾी वैल्यू नज़र ईंदी ऐं छा ॾींदा आहिनि लास्ट में, या त तव्हांखे डिवाइड ॾेई छॾींदा 0 सां। माना उते तव्हांजी साइकी कमु करे, तव्हां 0 खे जेकॾहिं नज़र अचे त 0 खे ॾिसो त 0 एड पियो थिए, 0 मल्टीप्लाई पियो थिए, 0 वंड पियो थियो या 0 कट पियो थिए। माना 0 जूं ॿ जेके खूबियूं इहे आहिनि, जेकॾहिं वंड थींदो त जवाबु 0 ॾेई छॾींदो ऐं जेकॾहिं डिवाइड थींदो त जवाबु तव्हांखे अनडिफाइंड ॾेई छॾींदो। माना असांजे आंसर खां ई ॿाहिरि हूंदो। गॉट इट। जेकॾहिं तव्हां मोबाइल फोन में लॻाईंदव न, माना को बि नंबर लॻाए उनखे डिवाइड 0 सां कंदव, तव्हांजी मोबाइल एरर ॾेई छॾींदी। माना जेकॾहिं असांजो कैलकुलेटर या मोबाइल एरर थी रहे त असांखे त आंसर खां ई ॻाल्हि ॿाहिरि हूंदी। गॉट इट। मतिलबु असां सिखियासीं अॼु मास मल्टीप्लिकेशन, ए माना एडिशन एंड एस माना सब्ट्रैक्शन। इन में जेकॾहिं कंहिंखे काने कंफ्यूजन हुजे, का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त is this okay? Have you written this? Should I remove? ठीकु आहे। हाणे जेकॾहिं अञा स्टेप वधाए करे इन सां मास बि डिमास बि ॻंढे छॾियूं, मतिलबु त डिवाइड बि हुजे, एम बि हुजे, ए बि हुजे ऐं एस बि हुजे। माना हिकिड़े क्वेश्चन्स में तव्हांखे चारई ऑपरेशन एट अ टाइम गॾु ॾे। मतिलबु एग्ज़ाम्पल हुजे तव्हांजो ईअं 8 डिवाइडेड बाय 2 प्लस 4 माइनस जा 3 प्लस जा 2 इंटू 4। माना हिते तव्हांजी वंड बि आहे, तव्हांजी जोड़ बि आहे, तव्हांजी कट बि आहे ऐं तव्हांजी ज़रब बि आहे। डिवीज़न, मल्टीप्लिकेशन, एडिशन एंड सब्ट्रैक्शन। माना 4 स्टेप तव्हांजा हिकिड़े क्वेश्चन में अची विया आहिनि। त हाणे तव्हां पहिरियां छा छॾाईंदव वंड। साॻियो स्टेप आहे, हितां कहिड़ो बि तव्हांजे नंबर खां साइन शुरू थी ऐं साइन ते तव्हांजी वैल्यू ख़तमु थी। माना हिन ॿिनि जो बॉर्डर आहे, हीअ पाण में छा थींदा वंड थींदा। साइन शुरू थी, साइन ख़तमु थी, हीअ तव्हांजो अलॻि नंबर थी वियो। साइन शुरू थी, साइन ख़तमु थी वई, हीअ तव्हांजो अलॻि नंबर थियो ऐं हिननि जे पाण में छा थींदी मल्टीप्लिकेशन। गॉट इट। त डिवाइड करण में सभ खां पहिरियों आसान तरीक़ो इहो आहे त जेको तव्हांजो पहिरियों नंबर आहे उनखे छॾे करे ॿिए नंबर जी टेबल तव्हां पढ़ंदा वञो। हिते जेकॾहिं 2 आहे त छा लिखंदव 1 ॾूं 2 2 ॾूं 4 3 ॾूं 6 4 ॾूं 8। मतिलबु 2 जी टेबल घणा चकर पलीसी जो जवाबु 8 आयो। 4 दफ़ा पलीसी त हिन जो जवाबु 4 ईंदो। ईअं न त तव्हां छा कंदव, जेको तव्हांजो पहिरियों नंबर आहे तव्हां उनखे रखो वंड में ऐं ॿिए नंबर सां वंड कयोसि त छा थींदो 4 ॾूं 8। हीअ तव्हांजो जवाबु आयो। हाणे सपोज़ कयो हिते तव्हांजो नंबर 4 अची वञे 2 न हुजे त छा कंदो, माना इहा 4 जी टेबल एतिरा चकर ज़रब कंदो जेसि ताईं तव्हांखे जवाबु 8 न ॾे। 1 चौंको चौंक 2 चौंको 8। माना अहिड़ी जेका बि नंबर हूंदो पहिरियों नंबर छॾे ॿिए नंबर जी टेबल तव्हां हुन सां बार बार मल्टीप्लाई कंदा रहंदव जेसि ताईं तव्हांखे उहो साॻियो जवाबु न ॾे। ॾिसो साॻियो जवाबु ॾेई वियो उते किथे 1 ॾूं 2 ॾूं 4 3 ॾूं 6 4 ॾूं 8। माना 4 चकर असां ॿिके जी टेबल पढ़ीसीं तॾहिं असांखे छा ॾिनई जवाबु 8 ॾिनई। त मतिलबु इहो असांजो छा आहे आंसर अची वियो हिन जो प्लस 4 साॻिया माइनस जा 3 साॻिया। हाणे असां हिननि खे पाण में छा कंदासीं मल्टीप्लाई 2 चौंको 8। ओके। हाँ तो तव्हांजो एज ठही वियो। माना कुछ नंबर तव्हांजा एडिशन जा अची विया ऐं कुझु नंबर तव्हांजा सब्ट्रैक्शन जा अची विया। हिन जे अॻियां कुझु कोन्हे, मतिलबु त प्लस हूंदी आहे, ही बि एडिशन जो, ही बि एडिशन जो, ही बि एडिशन जो। 4 ऐं 4 8, 8 ऐं 8
16 ऐं जेकॾहिं 16 मां 3 वञनि त प्लस जा माइनस जा प्लस जा, छो त वॾी रक़म कंहिंजी आहे प्लस जी। गॉट इट। जेकॾहिं हाणे तव्हांखे इहा साॻी वंड जेकॾहिं साॻी वंड इहा तव्हांखे मिडिल में अची वञे माना विच में अची वञे 3 ज़रबिया 2 प्लस 21 डिवाइडेड बाय 3 प्लस 4 माइनस जा 201। त हाणे असां छा कंदासीं? सभ खां पहिरियां असांखे छा आहे डिवाइड सॉल्व कंदासीं डिवीज़न, डिवीज़न खां पोइ असां कंदासीं मल्टीप्लिकेशन सॉल्व कंदासीं, पोइ असांजा ही ॿ नंबर जॾहिं ठही विया पोइ असांजी मर्ज़ी आहे, पोइ असां एडिशन छॾायूं या सब्ट्रैक्शन छॾायूं। ओके, नंबर ते अचो। पहिरियां ही नंबर जीअं आहिनि ईअं रखण जो, मल्टीप्लाई न असांखे पहिरियां कंहिं ते अटैक करिणो आहे डिवीज़न ते। मतिलबु ॾिसो हिन नंबर जे अॻियां अची वियो ऐं हिते बि नंबर खां बाद अची वियो, माना हिन ॿिनि नंबरनि जी जेका बाउंड्री आहे न, माना इहे ई ॿ नंबर असां वंड कंदासीं। ओके, त मूं तव्हांखे तरीक़ो कहिड़ो ॿुधायो त जेको तव्हांजो लास्ट नंबर आहे उनखे टेबल पढ़ो, ट्रिके जी टेबल पढ़ो। 1 3 3 2 ट्रिकी 6 3 ट्रिकी 9 4 ट्रिकी 12 5 ट्रिकी 15 6 ट्रिकी 18 7 ट्रिकी 21। माना जॾहिं ट्रिके जी टेबल मूं 7 मरतबा पढ़ी तॾहिं मूंखे जवाबु छा ॾिनई 21 ॾिनई। माना हिन जो जवाबु आयो +7 +4 -201। जेकॾहिं कंहिंखे ईअं सम्झ में अची वई आहे त वेल एंड गुड, न त पोइ छा कंदासीं असां पहिरियों नंबर खणंदासीं उनखे वंड में रखंदासीं ऐं हिन नंबर सां असां वंड कंदासीं। ईअं टेबल पढ़ो तॾहिं बि 7 ट्रिकी 21 जेको तव्हांजो जवाबु आयो। ओके, हाणे असांजी डिवीज़न त ख़तमु थी वई। ॾिसो किथे तव्हांखे डिवाइड जी वैल्यू नज़र अचे पई न? हाणे बाक़ी असांजी मल्टीप्लिकेशन रहियल आहे। 2 ट्रिकी 6 प्लस जा 7 प्लस जा 4 एंड -201। हाणे असां उहो फ़ैसिलो कंदासीं त कहिड़ा नंबर जेको प्लस जा आहिनि ऐं कहिड़ा नंबर असांजा माइनस जा आहिनि। त हीउ बि असांजो प्लस जो आहे, हीउ बि असांजो प्लस जो आहे ऐं हीउ बि असांजो प्लस जो आहे। 6 7 13 13 4 17। हीअ असांजा थी विया प्लस जा माइनस जा 210। हाणे असां छा कंदासीं डिसाइड कंदासीं त जेको असांजो क्वेश्चन जो आंसर ईंदो छा उहो प्लस में ईंदो या माइनस में ईंदो। छा में ईंदो? माइनस में ईंदो। छो त जेका असांजी वॾी रक़म हूंदी आहे असां वॾी मां हमेशह नंढी कट कंदा आहियूं। त असांजी वॾी रक़म आहे 201 ऐं 17, त पोइ माइनस जा 20171। असां कोन था सब्ट्रैक्ट करे सघूं त ॿिनि मां हिकु हिन खे वठींदासीं, घणा थींदा असांजा 10 ऐं 10 मां हिकु हिन खे वठींदासीं घणा थींदा 11। हिते घणा बचा बाक़ी 9। 11 मां 7 वञनि, हिते 4 बचा ऐं हिते तव्हांजा घणा हुआ 9। 9 मां हिकु वञे घणा बचा 8 ऐं हितां तव्हां हिकु वठींदो हिते घणा बचा 1, त हिकु बचंदो माना -140। दिस इज योर आंसर। गॉट इट। पोइ तव्हांजी वंड चाहे मिडिल में हुजे, चाहे क्वेश्चन जी स्टार्टिंग में हुजे, चाहे क्वेश्चन जी एंड में हुजे, पर असांखे छॾाइणी छा आहे सभ खां पहिरियां वंड, उन खां पोइ मल्टीप्लिकेशन, उन खां पोइ एडिशन, उन खां पोइ सब्ट्रैक्शन। इज़ दिस क्लियर? अॼु असां नंबर सिखियासीं, न्यूमरल सिखियासीं ऐं नंबर सिखियासीं ऐं असां अॼु सिखियासीं डिमास। ऐं सुभाणे इन्हनि ई नंबरनि जो थोरो वरी एडवांस में सिखंदासीं। पॉइंट्स में जेकॾहिं इहे नंबर अचनि त पोइ कीअं थींदा। ओके, थैंक यू।